नाज़रीन असीं हिन वक़्तु जेको आहे सो जबल ते मौजूदु आहियूं ऐं हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ जबल ते माल बीठल आहे। ऐं जॾहिं सिंध में बरसातूं पवंदियूं आहिनि ऐं जबल वसी पवंदो आहे, पोइ जॾहिं जबल ते गाह थींदा आहिनि त सिंध जा माण्हू जेके आहिनि से पंहिंजो माल जेको आहे चौपायो उहो काहे जबल ते ईंदा आहिनि। ऐं हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ माल बीठल आहे। हिते रिढूं बकरियूं ऐं गऊं इहे जेके से हिते जबल ते काहे ईंदा आहिनि ऐं उहे माल जेको आहे हिते महीनो खनि जेको आहे उहो रखंदा आहिनि त जीअं हिते मच्छर खां अलावा जेको आहे सो जबल में गाह ज़्यादा थिए थो, हिते मच्छर बि न आहे, उन करे इहे माण्हू हिते माल काहे ईंदा आहिनि। अॼु असीं उन्हनि सां गॾु मौजूदु आहियूं ऐं हिते जेके हीअ माल आहे हिते धनार जेके आहिनि असीं उन्हनि सां बि कचारी कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हीअ जबल जो इलाइक़ो आहे जिथे अॼु असीं मौजूदु आहियूं हिन जबल में। ऐं हीअ जबल तव्हां ॾिसंदा हूंदव त हर तरफ़ साओ आहे, हिन खे साई चादर ओढ़ियल आहे। हिते जेको आहे उहो गाह हाणे जबल ते फुटी वॾो थी वियो आहे, तंहिं करे हिते जा मालवंत माण्हू जेके आहिनि उहे जबल ते माल काए आया आहिनि। ऐं हीअ जबल ते तव्हां ॾिसंदा हूंदा त हर तरफ़ सावक ई सावक आहे ऐं गाह आहे। असीं तव्हांखे कोशिशि कंदासीं त धनारनि सां कचारी कयूं त उन्हनि जो हिन जबल ते माल चाढ़ण दौरान कहिड़ा तजुर्बा आहिनि ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। हीअ हुननि जो रहाइश आहे ऐं हिते जेको आहे हीअ हिन जो वथाण ठहियलु आहे। हिन वथाण ते जेको आहे उहो राति जो माल काहे अची ॿधनि था ऐं हिते विहारनि था। हीअ उन्हनि जो वथाण ठहियलु आहे, असीं उन्हनि सां बि कचारी कंदासीं। जी हा नाज़रीन, बि ॾिसंदा हूंदा त हीअ जेको आहे जबल ते माल चरी रहियो आहे। हीअ ॿकरियूं आहिनि ऐं हीअ साम्हूं धनार आहे जेको ॿकरियुनि मंझि बीठल आहे। ऐं हीअ ॿकरियूं जेके आहिनि से जबल में चरी रहियूं आहिनि। ऐं हिननि खे तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ मालवंत माण्हू जेके आहिनि से जबल ते पंहिंजो माल काए आया आहिनि। ऐं असीं अॼु अव्हांखे हिन जबल जी सूरत हाल ॾेखारे रहिया आहियूं त सिंध में पवंदड़ बरसातुनि खां पोइ जेको आहे सो जबल में सावक थींदी आहे, गाह थींदो आहे, जंहिंखां पोइ हितां जा माण्हू जेके आहिनि उहे माल काहे हेॾा जबल ते अची वेहंदा आहिनि ऐं उते ई पंहिंजो चौपायो माल चाढ़ींदा आहिनि। छो त सिंध में बरसातुनि खां पोइ जेको आहे हिकु त गाह जी किलत थी वेंदी आहे, ॿियो त मच्छर ज़्यादा हूंदो आहे। उन करे मालवंत माण्हू जेके आहिनि से पंहिंजो माल जेको आहे सो जबलनि तरफ़ काए अचनि था। हीअ तव्हांखे असीं ॾेखारींदा पिया त हीअ ॿकरियूं आहिनि ऐं जबल में जेके से चरनि पियूं। जी हा नाज़रीन, जबल ते ईंदे घणा ॾींहं थिया तव्हांखे? हफ़्तो ॾेढ थी वियो आहे। हफ़्तो ॾेढ थी वियो आहे? हा हा, माल में जबल ते काहे ईंदा आहियो, छाजे लाइ? माल चारण लाइ करे ऐं वरी सिंध में वरी मच्छर थिए थो, पाणी इलाही थी वञे, तकलीफ़ थी थिए। अच्छा, हिते मच्छर वच्छर आहे न? हिते तकलीफ़ का बि कोन्हे, मच्छर वग़ैरह को बि कोन्हे को? को बि कोन्हे। हाँ, हिते हर साल माल काहे ईंदा आहियो? हर साल ईंदा आहियूं। हर साल माल काहे जी ते चाढ़ींदा आहियो? जी हाँ, जबल में के ॿूटियूं थियनि थियूं, पंहिंजो को सोचा के खाधे जी शयूं थियनि थियूं, उन जा कुझु या नाला ॿुधाए छा छा था थियनि? इलाही था थियनि। मुगो थिए थो। जी मुगो थिए थो, गानी थिए थी, उठ गानो थिए थो, बसि इहे मूंखे ख़बर आहे, वधीक ख़बर कोन्हे। अच्छा, उहे ऐं ॾिसंदा आहियो? उहे हींअर थिया आहिनि या अञा उनखे देरि आहे? न, हिकिड़ो अञा थियो, हिकिड़ो आइटम थियो आहे, गानी थी आहे। हा, ऐं उठ गानो थियो आहे। जी अञा हिकिड़ो कोन थियो आहे, मुगो आहे उहो न थियो। अच्छा जी नाज़रीन, असां हिते जेको माल में धनार हो उन सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं उन जबल जे ॿूटनि बाबति ॿुधायो। ऐं हीअ जबल जी सूरत हाल तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त तव्हां ॾिसंदव त हर तरफ़ जेको आहे हीअ जबल जेको आहे सो साओ आहे ऐं हिते इहे माल चाढ़ण लाइ काए आया आहिनि। ऐं हिते कुझु ॿूटियूं आहिनि जेके जबल में बरसाति ताज़ी पई आहे ऐं उहे हाणे जेके से ॿूटियूं थींदियूं उहे हींअर हिन वक़्तु मौजूदु न आहिनि। जेकॾहिं हुजनि त पोइ असीं तव्हांखे ॾेखारियूं। असीं कुझु उन्हनि जा वणनि से तव्हांखे ॾेखारींदासीं त जीअं हीअ वणु बीठल आहे, हिन वण जो नालो छा आहे? हिन खे मुगो चवनि था। ऐं हिन जो जेको थिए थो फल जेको थिए थो उहो साओ ईअं थिए थो, मसलन जीअं करेले जो फल थिए थो ईअं करेले वांगुरु थिए थो। उन ते जेके आहिनि से कंडा वग़ैरह बि थियनि था ऐं हे उन्हनि जा बीठल आहिनि। अञा हिननि जेको आहे सो उहो पंहिंजो फल नाहे झलियो ऐं हिननि में उहा मेवा त अञा पैदा न थी आहे। ऐं हीअ वणु तव्हांखे असीं ॾेखारियूं पिया त हीअ वणु जेको आहे सो हिन खे ॻांगी करे चवंदा आहिनि। हीअ हिकिड़ी जबल जी मेवात आहे
ऐं ही सुकी वेंदा हलिया आहिनि। जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि तॾहिं वरी ही फुटंदा आहिनि ऐं इहे सावा थी पवंदा आहिनि ऐं पोइ ही जेको आहे मेवो झलींदा आहिनि। हिन में जेके ॻांगियूं हूंदियूं आहिनि ऐं उहे ॻांगियुनि जो जेको उहो हूंदो आहे साइज़ जेकी हूंदी आहे उहा तक़रीबन जेके पेरूं आहिनि नंढा पेरूं चइजनि उन नंढनि पेरुनि जेतिरा जेके आहिनि से हिननि जी साइज़ थींदी आहे। हे उहे वण आहिनि ही तव्हांखे असीं ॾेखारी पिया छो त हिन जेके आहिनि हिननि खे तक़रीबन हिन खे तयारु थींदे घणा ॾींहं लॻंदा अञा? अञा बि 3-4 ॾींहं लॻी वेंदा। माना हिननि खे अञा जहिड़ो हफ़्तो खनि लॻंदो। हफ़्ते खां पुठियां जेको आहे सो हे पंहिंजो वञी पंहिंजो फल झली ईंदियूं। हींअर ॻांगी या हथ में झल ही जेको आहे इहा हिन जो आहे मेवो ऐं हीउ मेवो आहे जेको खाईंदा बि आहिनि ऐं हीउ इंतिहाई हिकिड़ो लज़ीज़ जेको आहे सो जबल जो मेवो आहे। हीउ उहो समूरो जबल आहे जंहिंजे बारे में असीं तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त हिते मालवंत माण्हू जेके आहिनि ऐं परे खां असांजी स्क्रीन ते ॾिसंदा हूंदा त साम्हूं माल बीठल आहे जबल ते ऐं हीउ माल जेको आहे सो सिंध खां हिते हे काए ईंदा आहिनि ऐं हिते जेको आहे उहो माल मच्छर जे बचाव बि हूंदो आहे। ॿियो इहो आहे त जबल जे वसण खां पोइ हिते जबल जो गाह जेको आहे उहो पैदा थींदो आहे। उहो ताक़त वारो गाह हूंदो आहे ऐं हे माल काए हिते ईंदा आहिनि। घणो टाइम हिते जबल ते रहंदा आहियो? 3 महीना बि गुज़ारे वञूं, 2 महीना बि गुज़ारे वञूं। कख हूंदो, कख हूंदो त हूंदा आहियूं न त वञूं हलिया। मगर जैसी कख हूंदो तेसी आमी हिते हूंदा आहियूं। हा तेसी हूंदा आहियूं। अच्छा जी नाज़रीन, तव्हां हिते मौजूदु जेको ही धनार आहे ऐं इन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हिन जो चवणु आहे त जेसी हिते जबल ते कख हूंदो आहे तेसी इहे हिते मौजूदु हूंदा आहिनि ऐं पंहिंजो चौपायो माल हिते ई चारींदा आहिनि। ॿी वीडियो ताणी असांखे इजाज़त ॾींदा। उनखां अॻु में असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट्स कंदा। ॿी वीडियो ताणी इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।